ब्यूरो चीफ जिला दादू साहब खान हालोजी रिपोर्ट मुताबिक सिंध प्रेस क्लब मेहर में मुख्तियार सिंधी पारा नादरा ऑफिस परवेज़ अली हालोजी 32 सालगिरह मल्हाई वई। सालगिरह तकरीब में बानी सदर सिंध प्रेस क्लब मेहर इलाही बख्श चांडियो, सरपरस्त MD मुनीर लाल शाहरी, सरपरस्त राजा जान मोहम्मद जावरी, सीनियर नायब सदर फैज़ मोहम्मद पंवर, आज़ाद प्रेस क्लब मेहर जे सदर गुलाम हुसैन पंवर, आवाज़ TV जे FZ ज़हीर अब्बास पंवर, SUP तालका सदर मेड़ हबीब हजूरी ऐं नादरा ऑफिस नवीद अली हालोरेस अली हसन चांडियो, इरशाद अहमद तुनियो, सुहेल अहमद तुनियो, सीनियर साफ़ी सुहेल अब्बासी, इब्राहिम चांडियो, नसरुल्ला सोलंगी, मजहर भुट्टो, सैयद रिहान अली शाह, आज़ाद प्रेस क्लब जे नायब सदर फराज अहमद लाखिर, उसामा डेरो, गाजी रशीद डेरो, डाडो अहद भुट्टो, मौज़म परवेज़ हालो ऐं मंजूर अली पंवर शिरकत कई। उन मौक़े परवेज़ अली हालो जी 32 सालगिरह जे केक कटियो वियो। गुलनि जी हारनि ऐं इजरकनि जा तोहफ़ा ॾेई मुबारकूं ऐं उमिरि दराज़ीअ जूं दुआऊं ॾिनियूं वेयूं। परवेज़ अली हालो जी ज़िंदगी ते ॻाल्हाईंदे मुक़ररीन चयो त परवेज़ अली हालो घण रुखी शख़्सियत जो मालिक आहे। सहाफ़त जे मैदान हुजे, मज़मून नवेसी या कालम निगारी हुजे, हिन हमेशह सच लिखियो ऐं मनता माणी आहे। अॼु बि नादरा में पंहिंजूं ज़िम्मेवारियूं ख़ुशि असलूबी सां सर अंजाम ॾेई सिंध जो नालो मुल्क में रोशन करे रहियो आहे। असांखे पंहिंजे साथीअ ते फ़ख़्रु आहे। परवेज़ अली हालो मुख्तियार सिंधी समेत सभिनी महिमाननि जा थोरा मञिया ऐं चयो त आउं सदाईं दोस्तनि जो अहसानमंद रहंदुसि ऐं जिन मुंहिंजी सालगिरह तक़रीब में शिरकत करे मुंहिंजो मान मथां हूंदियो। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो ठुल शहर जे कमर्शियल राइस मिल भरिसां न्यू मार्केट कमेटीअ जे प्लाट में अडियल म्यूनिसिपल कमेटी जो सफ़ाई कंदड़ अमले जे घरनि खे बिजलीअ जे शॉर्ट सर्किट थियण सबबि कुतुबुद्दीन शेख, मंठार शेख, हमज़ो शेख, इम्तियाज़ शेख ऐं असलम शेख जे 5 घरनि खे बाहि वकोड़े वई, जे सबबि घरनि में पियल समूरो सामान, मोटरसाइकिल ऐं रोक पैसा सड़ी रख थी विया। इतला मिलण ते फायर ब्रिगेड अमलो पहुची करे बाहि ते कंट्रोल करे ॿियनि घरनि खे सड़ण खां बचाए वरितो आहे। मुतासिरीन मंठार शेख, इम्तियाज़ शेख ऐं ॿियनि साफ़िन अॻियां आंदाईंदे ॿुधायो त असां मिसकीन पोरियत आहियूं। बाहि लॻण सबबि असांजो लखनि रुपयनि जो क़ीमती सामान सड़ी वियो आहे। हिननि DC जे कंबा सरंदी ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त असां बाहि लॻण सबबि घरनि जो अल तल सड़ी वियो आहे। असां खुलियल आसमान हेठि वेही गुज़ारे रहिया आहियूं। तदारक करे वधीक फाकाकशी खां बचायो वञे। तकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध काउंसिल जे मेंबर हाजी इलाही बख्श लाखो पारां सिंध जाई सऊदी वासी हाजी अब्दुल अज़ीज़ गद्दारो जे ईमान में आजियाणे जो अहतमाम कियो वियो, जंहिंमें सिंध ऐं बलोचिस्तान जे कदावर शख़्सियतनि शिरकत कई। उन मौक़े ते हाजी इलाही बख्श लाखो आजियाणो ॾींदे महिमाननि खे भली गार्ड ॾियण बाद ॻाल्हाईंदे चयो त अॼोको ही मोहबतुनि भरियो मेलो असां सऊदी अरब में सिंध जे महिमान नवाज़ तौरु सुञाती वेंदड़ शख़्सियत हाजी अब्दुल अज़ीज़ गद्दारो जे ईमान में मचायो अथऊं। हिन चयो त सिर्फ़ु असां न बल्कि जॾहिं बि सिंध जे कंहिं कुंड कुड़छ मां को माण्हू सऊदी वेंदो आहे त हाजी अब्दुल अज़ीज़ गद्दारो शानदार नमूने महिमान नवाज़ी जो हक़ अदा कंदो आहे। अॼु संदसि महिमान नवाज़ी खे ईमान ॾियण जी कोशिशि कई आहे। उन मौक़े ते महफ़िल जे मोर हाजी अब्दुल अज़ीज़ गद्दारो ॻाल्हाईंदे चयो त मां थोराइतो आहियां हाजी अलाही बख्श लाखो समेत पूरे सिंध जो जिन सदाईं मान ॾिनो आहे। हिन चयो त गुज़िरियल 1.5 महीने खां जॾहिं वतन आयो आहियां त हिते जे माण्हुनि जूं मिलियल मोहबतुनि सदियुनि ताईं यादि रहंदियूं, जंहिंमें मानीअ सां गॾु अजरकनि, लुंगियुनि, टोपियुनि, शालुनि समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे मिलियल तोहफ़नि सिंध धरतीअ जी महिमान नवाज़ी वारी रिवायत जी यादि ताज़ा कई। शिकारपुर रिपोर्टर रियाज़ अली मीरानी पाकिस्तान मुस्लिम लीग नून ज़िला शिकारपुर जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहम्मद सिद्दीक़ ब्रोई चयो आहे त सरसों शिकारपुर जा 5 सैतो ऐं ज़हीर शहर वॾा लुटेरा आहिनि, जेकी हिन वक़्तु मुस्तहिक़िन लाइ आयल डोर 20,000 रुपया वठी मनपसंदनि खे ॾियनि था। सरसों जी साख खे मुकमल तौर ते नुक़सानु पहुचायो आहे ऐं सरसों खे अञा बि बदनाम कंदा पिया अचनि। इहे फ़र्द सरसों जे मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स में वेठल आहिनि। NPGP प्रोजेक्ट जेको सरसों खे सरकार तरफ़ां मिलियल आहे, जंहिंजो बजट US में 132.5 मिलियन आहे। सरसों उन रिलीफ तहत जागीरदारनि, वॾेरनि ऐं बोहतारनि उन्हनि जे चमचनि जी कमदारी करे एजेंटनि मार्फत पैसा वठी उन्हनि खे रिलीफ ॾिनो ऐं मुस्तकिन खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो वियो ऐं जंहिंमें ज़हीर शहर करता धरता बणियल आहे। सरसों शिकारपुर जे इंतज़ामिया ज़िले अंदरि मेरिट जी बुनियाद ते कमु करण बदिरां वॾेरनि ऐं बोहतारनि जे माण्हुनि खे ख़ुशि करण लाइ कमु करे रही आहे। सरसों तरफ़ां हलंदड़ मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स तहत ज़िले अंदरि ग़रीबनि खे रिलीफ ॾियण बदिरां वॾेरनि ऐं पंहिंजे एजेंटनि मार्फत 500 नवाज़ियूं पॉलिसी तहत बोहतारनि जे माण्हुनि खे रिलीफ ॾिनो पियो वञे ऐं ज़हीर शहर फ़ी ढोर ते 20,000 रुपया रिश्वत वठी माण्हुनि खे ढो ॾेई रहियो आहे, पर उन जी उबतड़ ग़रीब ऐं बेपहुच औरतुनि खे मुकमल तौर ते स्कोरिंग वारी गेम ऐं बदमाशी तहत नज़रअंदाज़ कयो पियो वञे। जंहिं हवाले सां सरसों इंतज़ामिया वफ़ाक़ी हुकूमत, सिंध हुकूमत ऐं डोनरनि खां ग़रीबनि जे नाले ते प्रोजेक्ट वठी सिर्फ़ करप्शन करण में मसरूफ़ आहे। फरीदाबाद में बदअमनी खे बंझो ॾियो।
साफ़ी फहद अली बिरोही जे चोरी थियल मोटरसाइकिल वापस करियो। फरीदाबाद में साफ़िन जो एहतजाजी मुज़ाहिरो। साफ़ी फहद अली बिरोही जी चाबी चोर मोटरसाइकिल वापस कराए वने। वापारी मंछार चांडियो खां 2 लाख रुपया फुर थियल वापस कराया वनन। चोरियुनि फुरनि ते कंट्रोल कयो वञे। SSP दादू खां नोटिस वठण जी घुर। फरीदाबाद नेशनल प्रेस क्लब जे सॾ ते वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब जे सदर अहमद अली चांडियो ऐवान सहाफ़त। फरीदाबाद जे सदर मंठार ख़ासि कयली। साफ़ी पीर मोहम्मद देरो। साफ़ी फहद अली बिरोही। साफ़ी सिकंदर अली बिरोही। साफ़ी नादिर अली चांडियो। साफ़ी नियाज़ हुसैन चांडियो। साफ़ी मोहम्मद जुड़ियल चांडियो। दुकानदार एसोसिएशन जे अगवान महबूब बिरोही। अमन कमेटी जे अगवान नज़ीर हुसैन बिरोही। जिसकम अगवान वज़ीर हुसैन सोलंगी। STP अगवान फ़िदा हुसैन चना। पाकिस्तान ख़ासि कयली इतिहाद मेहर जे सदर रेज़ ज़मीर हुसैन ख़ासि कयली अब्दुल फ़त्ताह जखरानी ऐं ॿियनि जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। चोरियूं फुरियूं बंदि करियो जा ज़ोरदार नारा हयां विया। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त फरीदाबाद में बदअमनी वधी रही आहे। वापारी मंठार चांडियो खां लख रुपया फुर कया विया आहिनि। साफ़ी फहद अली बिरोही जी मोटरसाइकिल आटोज़ जे दुकान तां नामालूम चाबी चोर काहे विया। हिननि चयो त फरीदाबाद थाणे जी हद में चोरियूं फुरियूं वधी रहियूं आहिनि। फरीदाबाद पुलिस अमन अमान कराइण में मुकम्मल नाकाम वई आहे। हिननि चयो त फरीदाबाद जा वापारी गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। चोरियूं फुरियूं वापसि करायूं वञनि। बदअमनीअ ते कंट्रोल कयो वञे। हिननि सिंध जे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कयो त साफ़ी फहद अली बिरोही जी मोटरसाइकिल वापसि कराए ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। खैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल। खैबर खैबरानी पुलिस दबंग कार्रवाई कंदे कच्चो शराब विकिरो कंदड़ आशिक अली माशी खे गिरफ़्तार करे वरितो। जॾहिं त वज़ीर माशी फ़रार थी वियो। खैबरानी थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। खैबरानी थाणे जे ASI साईं ॾीनो ख़ासि केली मूजिबि पंहिंजे स्टाफ सां गॾु लिंक रोड सरकारी अस्पताल खैबर वटि खुफ़िया इतला ते बर वक़्तु पहुची कार्रवाई कंदे मंशियात फ़रोश आशिक अली उर्फ़ अहमद ख़ान माशी ऐं वज़ीर माशी कच्चो शराब विकिरो करे रहिया आहिनि। अहिड़े इतला ते बर वक़्तु कार्रवाई कंदे हिकु मंशियात फ़रोश आशिक अली माशी खे गिरफ़्तार करे वरितो ऐं वटांसि 5 लीटर वारो गैलन जंहिंमें कच्चो शराब मौजूदु हो। शराब समेत खेसि गिरफ़्तार करे वरितो ऐं संदसि साथी वज़ीर माशी फ़रार थियण में कामयाब थी वियो। जंहिंजी पुछा गाछा करण बाद ॻोल्हा जारी आहे। गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ सरकार पारां केस दाख़िल कयो वियो आहे ऐं फ़रार थियल जवाबदार लाइ वधीक जांच जारी आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ खैबर जे शहरनि मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त खैबर में पसगिरदाई में केतिरे ई वक़्त खां कच्चे शराब जो कारोबार सरेआम हलंदड़ आहे ऐं कच्चे शराब जो केतिरो ई वठियूं क़ाइमु आहिनि। शहरियुनि पारां काफ़ी दफ़ा एहतजाज पिणु कया विया आहिनि पर इंतिज़ामिया कच्चो शराब बंदि कराइण में मुकमल नाकाम थी चुकी आहे। शहरियुनि वधीक ॿुधायो त खैबर ऐं आसपास जे ॻोठनि में केतिरे ई वक़्त खां कच्चे शराब जो कारोबार हलंदड़ आहे। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो। ठुल जे V सेक्शन थाणे जी हद में सरकी बिरादरी जे बाअसर माण्हुनि पारां सरकी बिरादरी जे मौसूम नियाणियुनि सुरैया सरकी ऐं फलक सरकी खे ज़ोरी खंबे ज़बरदस्ती निकाह करण ख़िलाफ़ सरकी बिरादरीअ जे औरतुनि ऐं मुतासिरा नींगरियुनि जो चाचो इमाम बख़्श सरकी, नवाब ख़ातून सरकी, नशीहा ख़ातून, किंसा ख़ातून सरकी ऐं ॿियनि पाक किताब खणी एहतजाज कंदा प्रेस क्लब में पहुची सख़्तु एहतजाज कंदे साफ़िन अॻियां रोहींदे दाहियो आहे त बाअसर मोहम्मद याक़ूब सरकी, मोहम्मद इब्राहिम सरकी ऐं ॿिया हथियारनि जे ज़ोर ते असांजे घर में घिरी ज़बरदस्ती मौसूम नियाणियुनि सुरैया सरकी ऐं फलक ख़ातून सरकी खे खंभण जी कोशिशि कई त नियाणियुनि खे छॾाइण जे जवाबदार माण्हुनि पोरियत मोहम्मद इब्राहिम सरकी खे लठियूं हणी सख़्तु ज़ख़्मी करे हलिया विया आहिनि ऐं जवाबदार असांखे मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। असांखे कुझु बि नुक़सानु थियो त उन जा ज़िम्मेवार याक़ूब सरकी, इब्राहिम सरकी ऐं ॿिया जवाबदार आहिनि। हिननि चयो त अहिड़ो इतला हद जी पुलिस खे कयोसीं लेकिन पुलिस बेबाअसरनि जी वांगर वहंदे पुलिस न पहुती ऐं पुलिस जवाबदारनि सां बिठ बणियल आहे। हिननि IG सिंध DIG लाड़काणो SSP जे कमबाद खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल करे इंसाफ़ फराहम कयो वञे। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन। सिजावल ज़िले में सियासी शिकताण खां पोइ सियासी रुधो बदल जा इम्कान। सिजावल ज़िले में PP ॿिनि ग्रुपनि में विरहायल ॿिन्ही ग्रुपनि में छिकताण तेज़ PP आला क़यादत ख़ामोशी अख़्तियार करे वरिती। सूबाई वज़ीर थियण लाइ ॿिए ग्रुप सरगर्म पाकिस्तान जे सदर आसिफ अली ज़रदारी जो वेझो माइट हाजी अली हसन ज़रदारी शिराज़ी ग्रुप जी मुख़ालिफ़त करे छॾी। सूबाई वज़ीर थियण जा इम्कान। PP ज़िले सिजावल जो सदर MP एरिस मोहम्मद अली मलकानी ऐं अॻूणो डिप्टी स्पीकर मैडम रेहाना लगारी खे मिलण जा इम्कान। सूबाई सलाहकार लाइ 2 उम्मीदवार मैदान में लथल। शिराज़ी ग्रुप जो सरवाहण अॻूणो ज़िले नाज़िम सैयद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी। PP अॻूणो ज़िले सदर अरबाब वज़ीर मेमन अरबाब रमीज़ मेमन मैदान में लथल। हाणे PP जी आला क़यादत उहो बि सोचे रही आहे त सूबाई वज़ीर जेकॾहिं रेस मोहम्मद अली मलकानी ॾिनी त PP ज़िले सदर अरबाब वज़ीर मेमन ऐं सूबाई सलाहकार अरबाब रमीज़ जो नालो गर्दिश करे थो।
जेकॾहिं ईअं थियो त शिराज़ी भाइर उहो फ़ैसिलो कंहिं क़ीमत ते क़बूल कोन कंदा ऐं ज़रियनि खां मालूम थियो आहे त सजावल ज़िले में ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं बि ठठे ज़िले जो बादशाह हाजी अली हसन ज़रदारी जे हथ में हूंदियूं, जॾहिं त सजावल ज़िले में वोट जी अक्सरियत शिराज़ी भाइरनि जी आहे। सजावल ज़िले में शिराज़ी भाइर ॿिए कंहिं जी हुकुमरानी क़बूल कोन कंदा। पीपी ऐं शिराज़ी भाइरनि में इहे इख़्तिलाफ़ सदाईं हलंदा रहंदा। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर भेट शाबर सां ॻोठणनि पारां ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। ॻोठ गुलाम हैदर मलूखानी जे रहवासियुनि मोहम्मद उर्स मलूखानी, सारंग मलूखानी, फ़कीर मोहम्मद मलूखानी, ख़ालिक ॾिनो मलूखानी, वाहिद बख्श मलूखानी, अली ॾिनो मलूखानी ऐं ॿियनि पंहिंजे ॻोठ वटि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजो ॻोठ सरकारी ऐं क़दीमी ॻोठ आहे जंहिंमें 2 एकड़ सरकारी ज़मीन आहे। उन ज़मीन ते कोर्ट में असांजो केस बि हलंदड़ आहे। असांजे रोकण ऐं हक़ीक़त खां आगाह करण बावजूद भी उन ज़मीन के मोहम्मद रहीम मलूखानी पारां विकिरो करे सैयद जवाद हुसैन शाह के ॾिनो वियो आहे। हिननि वधीक चयो त असांजो कोर्ट में केस हलंदड़ आहे। हिन वक़्तु असांखे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं असांखे उहो चई वियो आहे त जेकॾहिं 8 ॾींहं अंदरि ज़मीन ख़ाली न कई वई त ज़मीन में ठहियल समूरनि घरनि ऐं झूपड़ियुनि खे बाहि ॾेई साड़ियो वेंदो ऐं ज़मीन ख़ाली कराई वेंदी। असांजो आला अख़्तियारनि खां मुतालबो आहे त असां सां इंसाफ़ करे बासनि जी ज़्यादतियुनि खां बचायो वञे। ॿी पासे ॿी धुर जे रहीम बख्श मलूखानी पंहिंजे मौक़िफ़ में चयो आहे त ॻोठ जे सरकारी ज़मीन 2 एकड़ 13 घंटा टोटल आहे जंहिंमें 30 घंटनि ते केस हलंदड़ आहे। मुख़ालिफ़ धुर बिला जवाज़ एहतजाज करे इल्ज़ाम हणी रही आहे। असां कंहिंखे बि का धमकी न ॾिनी आहे। ॻोठ जे ॿाहिरां 3 एकड़ 13 घंटा असांजी आहे जंहिंजो खातो बि असां वटि मौजूदु आहे। ख़ैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर जे भरिसां ॻोठ शेर मोहम्मद टोड़ा जे रहवासियुनि मिसमात समीना दी जान मोहम्मद ख़ास केली पंहिंजी माउ समेत पंहिंजे मुड़ुस अमजद ख़ास केली खे ॾाढ ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ मीडिया अॻियां दाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुस अमजद हिकु ग़लति क़िस्म जो माण्हू आहे जेको मूंखे ग़लति धंधे करण ते मजबूर थो करे। न करण ते हू मूंखे मारकुट करे थो, जेकी शिकायतूं मूं केतिराई दफ़ा पंहिंजे रिश्तेदारनि खे पिणु ॾिनियूं आहिनि। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजो मुड़ुस मूंखे मारकुट करे मुंहिंजा 3 नंढड़ा ॿार खणी वियो आहे जेका दहां संदसि माइटनि खे ॾिनीसीं। तंहिं ते मुंहिंजे मुड़ुस सदाम ख़ास केली जी मोबाइल तां फ़ोन करे चयो त अॼु त फ़ैसिलो था करियूं। तंहिं ते मुंहिंजा माइट अॾेरो लाल विया त मुंहिंजे मुड़ुस अमजद ऐं उन जे साथियुनि मुंहिंजे पीउ ऐं भाउ ते तशदुद करे उबतो अॾेरो लाल थाणे ते मुंहिंजनि माइटनि ख़िलाफ़ NC कटाई अथनि। उन मौक़े ते मिसमात समीना जी माउ पिणु रोईंदे चयो त अमजद हिकु आवारा माण्हू आहे जेको कमाए नथो। मुंहिंजी न्याणी ॾाढी ॾुखी आहे। संदसि नंढड़नि ॿारनि जी बीमारी, खाधे पीते ऐं कपिड़नि जो ख़र्च बि असीं कंदा आहियूं। उन मौक़े ते मिसमात समीना ख़ास केली SHO अॾेरो लाल विलेज SSP मटियारी ऐं ॿियनि मसवारनि खे अपील कंदे चयो आहे त मुंहिंजे मुड़ुस अमजद ख़ास केली मां जान छॾाए उन जे ज़ुल्म खां बचाए मुंहिंजे माइटनि तां कूड़ा केस ख़तमु कराए मूंखे इज़त जी ज़िंदगी सां जीअण ॾिनो वञे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर मटियारी ज़िले में साफ़िन जी तंज़ीम PFU जी सॾे ते मटियारी जे प्रेस क्लबनि मटियारी भिटशा हाला न्यू सईदाबाद प्रेस क्लबनि जे अॻियां साफ़ी अदा भाऊ इशफाक बुलेदी कासिम कमरानी अली हैदर मीर माशूक कमरानी महबूब काका कादिर लाखो सोहेल भयो तामीर लाखो जवाद मला आसिफ शाह ऐं ॿियनि जी अॻवाणी में हाला जे साफ़ी इश्तियाक शेख ऐं उन जे भाइटियुनि मथां गुज़िरियल राति हाला में बिल्डर माफ़िया ऐं उन जे छाड़तनि उन्हनि मथां हमिलो करे उन्हनि खे ज़ख़्मी करे छॾियो। उन्हनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मैन एहतजाज हाला में थियो जंहिंमें मटियारी ज़िले जे सीनियर साफ़िन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते साफ़िन मीडिया खे ॿुधायो त हाला पुलिस उन्हनि बिल्डरनि ख़िलाफ़ क़दम खणण बजाए उन्हनि जी सहूलियतकार बणिजी वई आहे। हिननि जो त हाला जा मोज़िज़ शहरी समाजी अॻवान ऐं साफ़ी राति देर सां हाला थाणे ते पहुतासीं। SHO खे समूरी हक़ीक़त खां आगाह कयोसीं पर SHO हाला अली मोहम्मद बजीर ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि साफ़िन खे हिरासा करे रिपोर्ट दाख़िल न कई ऐं हाणे थाणे जी बुक ते जवाबदारनि जा नाला लिखी छॾिया। हिननि चयो त ॾुख जी ॻाल्हि आहे जो असीं अवाम खे पंहिंजे कलम सां हक़ सच लिखी उन्हनि खे इंसाफ़ ॾियारियूं था पर असां साफ़िन खे इंसाफ़ नथो मिले। हिननि वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध, IG सिंध पुलिस सिंध, DIG पुलिस हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त SHO हाला अली मोहम्मद बजीर खे मुअत्तल करे जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। ठारू शाह भरिसां कलोड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो गोलियूं लॻण सबबि 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी पुलिस वाक़े वारे हंधि रवानी। ठारू शाह भरिसां ॻोठ हुसैन कलोड़ो में पुराणी तकरार तां कलोड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग ऐं गोलियूं लॻण सबबि ॿिन्हिनि धुरियुनि जा 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में मिस्कीन कलोड़ो, अब्दुल रहमान, ज़ीशान ऐं फोटो कलोड़ो शामिल आहिनि जॾहिं त ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। उन सिलसिले में ज़ख़्मी मिस्कीन कलोड़ो ॿुधायो त इरफान ऐं बख़्शल कलोड़ो वारे धुर सां पुराणो संगावती तकरार तां झेड़ो हलंदड़ आहे। अॼु ॼाणायल माण्हुनि हथियारनि सां
घर ते चढ़ाई करे गोलियूं हणी ज़ख़्मी कया। ॿिए पासे पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे खणी अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिबि धुरियुनि में पुराणो मामलो हलंदड़ वाक़े बाबति जांच जारी आहे। रिपोर्टर नसीर अबड़ो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर जो मज़दूर मिस्त्री गुज़िरियल 17 ॾींहनि खां धाड़ेलनि टेकर हणाइण जे बहाने बख्शापुर घुराए अगवा कयो वियो। उन दौरान 50 लाख तावान घुरियो हो। भुंग में देर दौरान मग़वी टार्चर करे तशद्दुद करे मारे छॾियो। हाणे लाश जा पैसा 20 लाख घुरी रहिया आहिनि। अफ़सोस आहे कश्मीर जे SSP बशीर ब्रोई हिकु नाकारा पुलिस ऑफिसर साबित थियो आहे। सिंध हुकूमत खे खपे त हिकदमि ऑपरेशन शुरू करे ज़ालिम धाड़ेलनि जो नस्ल ख़त्म कयो वञे। ही समाज लाइ नासूर आहिनि। ख़ुदा कंदो धाड़ेलनि खे बर्बाद कंदो ऐं तबाह कंदो जो कंहिं जी झोली ख़ाली कंदो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। शिकारपुर पुलिस जी कामयाब कार्रवाई। कुछ ॾींहं अॻु नापरकोट थाणे जी हद मां अगवा थियल पोलियो वर्कर नईम अख्तर बपड़ खे हिसास इदारनि जी मदद सां टारगेट ऑपरेशन दौरान बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो वियो। तफ़सील मूजिबि हिकु हफ़्तो अॻु अणॼातल लोहारनि थाणे नापरकोट जे ॻोठ मैरो जो रहवासी पोलियो वर्कर नईम अख्तर वल्द हमज़ा बपड़ खे कचे वारे इलाइक़े में चुई शाख मां अगवा करे विया हुआ। SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान पारां मग़वीअ जी बाज़ियाबी लाइ सीनियर ऐं तजुर्बेकार पुलिस ऑफिसरनि ऐं IT स्टाफ ते मुश्तमिल स्पेशल टीम जोड़ी हुई। पुलिस टीम ॾींहुं राति महिनत करे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा ऐं कुझु शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो, जंहिं जे नतीजे में टारगेट ऑपरेशन दौरान यरकमाली खे गड़ी तेगो जे कचे मां SHO नापरकोट मोहम्मद हसन जूनेजो जी अॻुवाणी में बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो वियो। कामयाब कार्रवाई ते SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान पारां पुलिस पार्टी खे शाबाश, तारीफ़ी सर्टिफिकेट नक़द इनाम ॾियण जी हिदायत कई। सकरन पाकिस्तान क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह पंहिंजे ॻोठ मेहरापुर में पंहिंजे तक जी अवाम सां मुलाक़ात कई। मुलाक़ात कंदड़नि में PP सिंध काउंसिल जो मेंबर हाजी अल्लाह बख्श लाखो, अब्दुल नबी जमाली अता, मोहम्मद सियाल सैद अली हैदर शाह, अमीर बख्श अब्बासी, उबैद चांडियो, सकरन प्रेस क्लब जे सदर रज़ा मोहम्मद सियाल, गुलाम हैदर सोलंकी, ज़ीशान सुमरो, गुलाम नबी मला, नसरुल्ला मला ऐं ॿिया शामिल आहिनि। उन मौक़े ते सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सकरन NA 208 जी अवाम जो शुक्रगुज़ार आहियां, जिन मूं ते पंजूं भेरो एतमाद करे मूंखे क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडियो। पार्टी मूं ते एतमाद करे क़ौमी असेंबलीअ जो डिप्टी स्पीकर चूंडायो आहे। हिन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻु बि वधि खां वधि तरक़ीअ कम कराया आहिनि ऐं हींअर बि कराईंदी। ताज़ो सुभाणे पिणु ॻोठ माड़ी जलवाणी में 69 करोड़ जी लागत सां रोड ऐं ड्रेनेज जे कम जो इफ़्तिताह कयो वेंदो। हिन उहो पिणु चयो त जल्दी सकरन प्रेस क्लब खे मुकमल सोलर सिस्टम कयो वेंदो। सकरन रिपोर्ट काज़ी परवेज़ सनाई। सकरन जे मक़ामी पुलिस अमलदार गुलाम नबी उनड़ पारां अमरलाल किरियाना शॉप जे मालिक अमरलाल खे मारकुट ऐं सामान खे लतूं हणण वारी वीडियो वायरल थियण खां पोइ जॾहिं अमरलाल सां राब्तो कयो वियो त हुन ॿुधायो त असां कारोबारी माण्हू आहियूं पर सुकून सां कारोबार करणु नथो ॾिनो वञे। हिन चयो त पुलिस अमलदार गुलाम नबी उनड़ ऐं सरवर उनड़ हर महीने दड़का ॾेई ऐं धमकाए कॾहिं 50 त कॾहिं वधीक भत्तो वसूल कनि था, कॾहिं सामान जा पैसा ॾियनि था त कॾहिं ज़बरदस्ती खणी वञनि था। गुज़िरियल राति बि गुलाम नबी उनड़ दुकान ते अची मूंखे मारकुट कई ऐं सामान खे लतूं हणी नुक़सानु पहुचायो। हिन चयो त असीं मिसकीन माण्हू आहियूं, असांखे ख़्वामख़्वाह तंग कयो पियो वञे। अगरि उहा सूरत हाल रही त सिंध छॾे हलिया वेंदासीं। हिन SSP नवाब शाह खे अपील कंदे चयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। यादि रहे त उन खां बि अॻु दीवान अमर सांफुर जो वाक़ियो थी चुको आहे। सांगड़ खां रिपोर्ट शामिल कंदासीं ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहरी जी। हिन महिल सॼी सिंध बदअमनी ऐं लाक़ानूनियत जे उरूज ते हर पासे फुर धाड़ा अगवा बुराई तावान स्टेट क्राइम्स जे बाहि भरियल आहे। सांगड़ स्क्रैप यूनियन जे सदर गुलाम मुस्तफ़ा यूसुफ ज़ई जे दुकान तां 125 सवार हथियारबंदनि 3 लाख जे लॻभॻि कैश फुर करे फरार थी विया। पुलिस गहरी निंड में सुतल ऐं अवाम लाइ आज़ार बणियल। सांगड़ शहर ॾोहनि जो गढ़ बणियल आहे, को बि शहरी महफ़ूज़ न आहे। SSP ऐं SHO सांगड़ खे गुज़ारिश आहे त जल्द ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं सांगड़ जहिड़े पुरअमन शहर खे ॾोहारियुनि जे रहम व करम ते न छॾियो वञे ऐं अवाम खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।
ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ दादू सीता सरजाण फॉर्म पारां ML 2 ते सिंध जे ट्रेनुनि जी बहाली जे लाइ रोज़ानी हलंदड़ जिदोजहद जो 418 ॾींहं 13 महीना 23 ॾींहं 2 ट्रेनूं मोहन जोदड़ो एक्सप्रेस ऐं बोलान महल जो हिकु रेक बहाल थियण बाद बोलान महल जो ॿियो रेक खुशहाल खटक शाहनवाज़ शहबाज ज़ुल्फ़कार बिज़नेस ट्रेन समेत रहियल समूरनि ट्रेनुनि जी बहालीअ जे लाइ सीता सरजाण फॉर्म जे सरवाहण मशहूर मेमणनि जी अॻुवाणी में सीता रोड रेलवे फाटक वटि एहतजाज कयो वियो। शरीक साथी प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा समूह कमरदीन चौहान सरताज सोमरो गुलाम हुसैन मलिक गुलाम सरवर आरई एहसान इलाही सोमरो शरीक थिया। फॉर्म जे सरवाहण मशहूर मेमण ऐं ॿियनि चयो त ML 2 ते सिंध जी रहियल ट्रेनुनि जी बहाली ताईं एहतजाज जारी रहंदो।